अस्सलाम वालेकुम। हक मौजूद, सदा मौजूद। कीअं आहियो जिनसार? मां बिल्कुल ठीक आहियां। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ऐं अल्हम्दुलिल्लाह तमामु घणी ख़ुशि आहियां, ठीकु आहियां, परफेक्ट आहियां, तॾहिं तव्हांजे आॾो आहियां। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, अलाह करे तव्हां ख़ुशि हुजो। पर अॼु तव्हां बिल्कुलु सिंधी पिया लॻो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हांखे ॾिसी करे। पर थोरी मूंखे जेलिस हिन करे थी, तव्हां मूंखे ॿुधायो त मां बि सिंधी त उहो ई आहियां पर ड्रेसिंग सिंधी करे अचां। पहिरीं तव्हांखे छा लॻंदो त माना सिंधियाणी न आहियां? न, तव्हां सिंधी आहियो, मूं गेटअप जी ॻाल्हि लुक जी ॻाल्हि, गेटअप जी। हा जी हा। एक्चुअली अॼु मुंहिंजो मन चयो त आउं पंहिंजे कल्चर खे रिप्रेज़ेंट कयां। वो तो मुझे बोली मुझे सलाह छो न कई? सलाह न, ड्रेसिंग जे मामले में तव्हां सां असीं सलाह न कंदासीं। असीं चवंदा भला इहो वोट असांखे मिले। इन मामले में तक़रीबन वोट तव्हां खणी विया आहियो। ड्रेसिंग जे मामले में हा, तव्हांखे असांजो बि वारो ईंदो। कॉम्पिटिटर थिया न तव्हां जी। बिल्कुलु असांजो बि वारो ईंदो। तव्हांजो वारो ईंदो। बहरहाल तव्हां ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? ठीकु आहियां, अलाह जा लख तव्हांजी जर्नी कीअं रही सखर टू कराची? ॾाढी सुठी रही। सुठी रही। हा, छो त मां हमेशह इहा ॻाल्हि कंदो आहियां त जेके असांजा ॾिसंदड़ असांजा जेके दोस्त आहिनि तक़रीबन मूंसां कॉन्टेक्ट में हूंदा आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे जॾहिं वेनसडे थींदो आहे त सुबुह जो सवेर सां कॉल्स कंदा आहिनि ऐं पुछंदा आहिनि त यकीन न रस्ते में वादा, मां बिल्कुलु रस्ते में आहियां। पोइ जॾहिं उन्हनि जो प्यारु ॾिसंदो आहियां ऐं जॾहिं उन्हनि जी दिलचस्पी ॾिसंदो आहियां, उन्हनि जो चाहु ॾिसंदो आहियां त मुंहिंजा थक लही वेंदा आहिनि। क्या बात है, ज़बरदस्त। थक लहणी ई खपनि। जॾहिं सुठा सुठा माण्हू असांखे इनवाइट कनि था, असांखे पंहिंजनि घरनि में मदऊ कनि था, चैनल्स ते मदऊ कनि था, त डेफिनेटली असांजी इहा टायर्डनेस ख़तमु थियणु खपे। तव्हां कीअं आहियो? तव्हां सभु चाक कयो, चङा आहियो, भला आहियो, जुड़िया आहियो। तव्हां असांखे थ्रू फ़ोन कॉल्स ॿुधायो त तव्हांजी असांखां 7 ॾींहंनि जो गैप रहियो, त 7 ॾींहंनि में तव्हां असांखे केतिरो केतिरो यादि कयो, आया यादि कयो या न बि यादि कयो? अगरि कयो आहे तॾहिं ॿुधायो, न कयो आहे तॾहिं बि असांखे ॿुधायो। पर असांखे यकीन आहे त असांखे पंहिंजे दुआनि में यादि ज़रूरु रखंदा हूंदा। छो त माण्हू कॉलर्स चवंदा आहिनि त असीं अव्हांखे ॾाढो यादि कंदा आहियूं, असां पूरो हफ़्तो तव्हांजो वेट कंदा आहियूं, उन खां पोइ असांजी थक भॼंदा आहिनि त भई अॼु वेडनेसडे आहे ऐं 9 to 11 असीं आवाम जे आॾो हूंदासीं। आवाम जे आॾो हूंदासीं, उन्हनि सां लाइव मुखातिबु हूंदासीं। जी हा। कुझु ॾुख कुझु सुख उन्हनि सां वंडींदासीं। इहा ई ज़िंदगी आहे न। ॾाढो सुठो रिस्पॉन्स मिलियो जेको असां जेको लाइव लास्ट जेको वेडनेसडे ते कयोसीं, माशाल्लाह इट वॉज सुपर। असांखे हिनजो मिलियो आउटपुट ॾाढो, ऐं उमेदु इहा ई कयां पई त हाणे जेको असां हाणे जेकी पाण सिलेक्शन कंदासीं इंशाल्लाह, सो सुठी हुजे, भरपूर हुजे। छो त ॼाऊं सिंधियाणी थी आई आहियां, बाक़ी चोटी रुगो मूंखे एक्चुअली मूंखे ॿधण न पई आई, त इन करे मूं चोटी न ॿधी आहे। पर मूंखे चोटी सुठी बि न लॻंदी आहे, इन करे मूं चोटी न ॿधी। मूं इंतिखाब कयो त वार भले थोरा खुलियल ई हुजनि, पर लुक भले असांजो सिंधी हुजे। सो आउं कोशिशि कंदसि त हिकु ॿ सिंधी आइटम बि असां हुन में इंक्लूड कयूं। इंशाल्लाह अॼु असांजो इहो ई इरादो आहे। हा बिल्कुलु, इरादो असांजो नेक आहे। ऐं पाण शुरूआति में अलाह जे छा पिया ॿुधायूं, थोरो मुंहिंजे ॾिसण वारनि खे, ॿुधण वारनि खे आगाही ॾियो। जी हा, मुनक़बत आहे असांजे मौला जे शान में। सुभान अल्लाह। सो दुआ सां प्रोग्राम जो स्टार्ट आहे। अल्हम्दुलिल्लाह। असीं ॻाइण खां पहिरीं का चुक, का ज़बर जी, का ज़ेर जी, छो त ही तमामु वॾियूं शख़्सियात आहिनि जंहिंजो असीं ज़िक्र कंदासीं, त माफ़ी जा तलबगार आहियूं। सुरूर मिलता है, निगाहे फिक्र
को ताजा शऊर मिलता है, हालात कैसे भी हो, या अली मदद कहकर खुदा से जितना भी मांगो जरूर मिलता है। हंसने ने दबाबा में तेरी शान तू सदके, 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 बख्शिशा वसीला में तेरी नाम तू सदके, बख्शिशा वसीला में तेरी नाम तू सदके, हंसने ने दबाबा में तेरी शान तू सदके, हंसने ने दबाबा में तेरी शान तू सदके, हंसने ने दबाबा में तेरी शान तू सदके, बख्शिशदा वसीला में तेरी नाम तू सदके, बख्शिशदा वसीला में तेरी नाम तू सदके, दबाबा में तेरी शान तू सदके। जीवन तेरे हसनैन सदा रहने बहारा, इल्फाज नहीं कौल की शुक्र गुजारा, जीवन तेरे हसनैन सदा रहने बहारा, इल्फाज नहीं कौल की शुक्र गुजारा, हो जावे मेरी जान तेरी जान तू सदके, हो जावे मेरी जान तेरी जान तू सदके, ओ हंसने ने दबाबा में तेरी शान तू सदके, हंसने ने दबाबा में तेरी शान तू सदके, बख्शिशदा वसीला है तेरी शान तू सदके, बख्शिशदा वसीला में तेरी नाम तू सदके, मेरा दुश्वार सी आसान बनाया, जीना मेरा दुश्वार सी आसान बनाया, रोटी दे सवाली नुचा सुल्तान बनाया, रोटी
रोटी ते सवाली नुचा सुल्तान बनाया ऐ मूसा आज़म में तेरी दान तू सदके ऐ मूसा आज़म में तेरी दान तू सदके हसनैन दा बाबा में तेरी शान तू सदके हसनैन दा बाबा में तेरी शान तू सदके बख्शिश दा वसीला में तेरी नाम तू सदके हसनैन दा बाबा में तेरी शान तू सदके जीवन तेरे हसनैन सदा रहने बहारा इल्फाज नहीं कौल की शुक्र गुजारा जीवन तेरे हसनैन सदा रहने बहारा इल्फाज नहीं कौल की शुक्र गुजारा हो जावे मेरी जान तेरी जान तू सदके हो जावे मेरी जान तेरी जान तू सदके हसनैन दा बाबा में तेरी शान तू सदके हसनैन दा बाबा में तेरी शान तू सदके बख्शिश दा वसीला में तेरी नाम तू सदके बख्शिश दा वसीला में तेरी नाम तू सदके हसनैन दा बाबा में तेरी शान तू सदके हसनैन दा बाबा में तेरी शान तू सदके सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾिसो केॾो रंग आहे जिते ज़िक्र हुसैन हुजे जिते ज़िक्र मौला अली मुश्किल शाह जो हुजे त उते ख़ुदि हिकिड़ो समा तारी थी वेंदो आहे थी वेंदो आहे ऐं हिकिड़ी वजत तारी थी वेंदी वॾी आहे शख़्सियात आहिनि मुंहिंजे अर्ज़ु कयो त हिननि जो नालो वठण बि बिलीव मी जिनसार मुंहिंजा त लिंग कांडारजी वेंदा आहिनि सुभान अल्लाह ऐं तमामु हिननि वॾी जी ॻाल्हि इबादत करणु हिकिड़ो मुंहिंजे लाइ बाइस फ़ख़ुरु आहे आहे हर मोमिन जे लाइ हर मोमिन लाइ हा, एग्ज़ैक्टली बिल्कुलु ऐं यकीनन असां जंहिं हिन मनक़बत सां महफ़िल जो स्टार्ट वरितो आहे त असांखे उमेदु आहे त अॼु असांजो प्रोग्राम ॾाढो सुठो थींदो इंशाल्लाह जेको पाण लास्ट जेको पंहिंजो प्रोग्राम कयोसीं वेडनेसडे ते उहो मेहदी शाह जे कलाम खां साईं मेहदी शाह जी कलाम खां कयोसीं उन जो बि ॾाढो सुठो रिस्पॉन्स मिलियो जी हा पाण खे बिल्कुलु ऐं असांजी तक़रीबन कोशिशि इहा ई रही आहे त असां कंहिं दुआई आहे बुज़ुर्गानी दीन साचो असीं हा, हा बिल्कुलु। बिल्कुलु सो असांजी कोशिशि कामयाबी जी अल्हम्दुलिल्लाह कुंजी रही आहे बहरहाल अवां ॿुधायो अवां कीअं आहियो अॼुकल्ह छा पिया कयो अॼुकल्ह आऊं सच कुझु कयां त न पई छो त घर ई हूंदो आहे घर में हलकड़ो फुलकड़ो कमु हूंदो आहे भाइटा भाइटियुनि तिन खे वक़्तु ॾियणो हूंदो आहे ऐं बसि ही प्रिपेरेशन श्री राग जी तयारी कमु कंदा आहियो ऐं हा थोरो थोरो कंदी आहियां इलाही न कंदी आहियां असांखे बि ख़बर पई एक्चुअली मूंखे अचे सभु कुझु थो ईअं न त मूंखे कुझु बि नथो अचे अल्हम्दुलिल्लाह मूंखे कुकिंग बि अचे थी मूंखे क्लीनिंग बि घर जी करणु अचे थी मूंखे सवाइ कपिड़नि धोइण जे बाक़ी सभु कुझु अचे थो पर आउं कंदी छो त थोरो घटि आहियां ऐं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजूं भाभियूं ॾाढियूं सबा जहिड़ियूं आहिनि सुठियूं आहिनि माशाल्लाह उहे कंदियूं आहिनि त मूंखे रिस्पॉन्सिबिलिटी मुंहिंजी थोरी इन मामले में थोरी घटि आहे अच्छा बाक़ी हाणे जीअं ॾिसणो हूंदो आहे त भई काउंसलिंग करणी पवंदी आहे त भई ही तव्हां कमु कयो ही तव्हां कमु कयो बाक़ी जेको बचे थो त आउं पाण करे वठंदी आहियां बहरहाल असां ॿियूं मासियूं घर में आहिनि ज़ाहिर त उहो वॾो नथो थिए जी ख़िदमत तमामु वॾी आहे हा जेका असां म्यूज़िक जी ख़िदमत कयूं था ऐं जेके असांजा ॿुधंदड़ आहिनि हा
उन्हनि जे चेहरनि ते मुर्कू सजायूं था, बिल्कुलु इहा ई असांजे लाइ तमामु वॾी ख़िदमत आहे। हा सही था चओ। हीउ जेको असीं कमु कयूं पिया सो हर कम खां आउं सम्झां पई त उत्तम आहे। जी हा बिल्कुलु। ॾिसो न, असां हर माण्हू जी दिलि राज़ी था कयूं, हा पंहिंजा लुड़क लिकाए करे, पंहिंजा ॾुख लिकाए करे असां उन्हनि जी ख़ुशियुनि में शामिलु थी करे उन्हनि जे चेहरनि ते मुर्कू सजायूं था। यकीनन इहा असांजी इबादत आहे। इबादत क़बूल पवंदी। हा बिल्कुलु, इनशाला क़बूल पवंदी। क़बूल पवंदी इनशाला, ज़रूरु इबादत असांजूं क़बूल पवनि बि पियूं ऐं अॻियां फर्दर बि पवंदियूं। ऐं हाणे तव्हां असांखे छा था ॿुधायो? ऐं तमामु ख़ूबसूरत गीत आहे ऐं इनशाला सभिनी खे कंहिंजो आहे? थोरो असांखे आगाही त ॾियो न, या इहो सरप्राइज़ आहे छा? अॻियां हली सरप्राइज़ न आहे। ऐं हिनखे साईं मंज़ूर सिखराणी साहिबु ॻायो आहे। अदा मंज़ूर ॾाढो सुहिणो ॻायो आहे। ऐं मंज़ूर साहिबु केरु सॾाए? तव्हां अदा मंज़ूर जो कलाम असांखे ॿुधायो। हिन साहते वेसाह कजे त कहिड़ो कजे, कहीं चिलविले सां चाह कजे त कहिड़ो कजे। इहा पक अथम भूपर जी वरी रुसी वींदो, कुछ घड़ियुनि लाइ ठाह कजे त कहिड़ो कजे। इहा आस दर यार अथम, तू भर में हुजी तो सा प्यार कया। इहा आस दर में यार अथम, इहा आस अंदर में यार अथम, तू भर में हुजी तो सब प्यार कया। इहा आस दर में यार अथम, इहा आस अंदर में यार अथम। उम्र तो खेमे मान गया, कर हिक हिक पूरो अरमान गया।
सिरसा तो ता कुर्बान कया तू जो दम दम पियो दीदार कया तू भर में हुजी तो सब प्यार कया इहा आस अंदर में यार यथम इहा आस अंदर में यार यथम साह में इए समाए छजा सारे लोग खजिए लिखाए छजा दुख साह में इए समाए छजा सारे लोग खजिए लिखाए छजा तोखे रूह पंहिंजे मेरा लाए छॾिया तुंहिंजी उल्फत जो इक़रार कया तूं घर में हुजी तो सां प्यार कया इहा आस अंदर में यार यथम इहा आस अंदर में यार यथम तू भर में हुजी तो सब प्यार कया इहा आस अंदर में यार यथम इहा आस अंदर में यार यथम कमाल जी शाइरी आहे इहा आस अंदर में यार अथम तूं भर में हुजी तोसां प्यार कयां उस्ताद बुखारी ऐं अदा मंज़ूर सखीनाणी जेको कॉम्बिनेशन आहे हा सो सदा बहार आहे शला हमेशह सदा बहार रहे तव्हां जेको हुते जिन सां जेको समाज जेको हुते ॿधो आहे न उहो कंहिं तारीफ़ खां घटि न आहे महिरबानी सुठो अवांजी त मजबूरी आहे मुंहिंजी तारीफ़ करणु छो त पंहिंजो पैक थियल आहे हिकु ॿई तारीफ़ हा बिल्कुलु सुठो ॻायां या न ॻायां पर अव्हांखे त तारीफ़ करणी आहे न पर विदाउट बटरिंग सची थी ॿुधायां विदाउट बटरिंग तव्हां ॾाढो इंसाफ़ कयो आहे ऐं ॻाइण जे मामले में अव्हांखे आऊं हमेशह वोट कयो आहे जॾहिं बि आउं हॉट सीट ते वेहंदी आहियां त मुंहिंजी छो त मूं हक़ अदायगी कई आहे न तव्हां माशाल्लाह एॾो ज़बरदस्त ॻायो था त आऊं अव्हांखे तव्हांजा हक़ न ॾियां त इहा नाइंसाफ़ी आहे महिरबानी अलाह साईं तव्हांखे सलामत रखे बहरहाल करणी आहे तव्हां मुंहिंजी तारीफ़ कंदव मां अव्हांजी तारीफ़ कंदुसि उहो त पंहिंजो हिसाब किताब रहंदो इंशाल्लाह तारीफ़ जो 3 महीना अञा रहनि था 2021 ताईं इंशाल्लाह पाण हिन प्रोग्राम खे कंदासीं सॉरी 2020 तक टाइम ऐं हाणे वक़्तु थियो आहे नंढड़ी साईअ जो ऐं तव्हां असां सां गॾु रहिजो बसि थोरी देरि खां पोइ हीअं वियासीं हीअं आयासीं वेलकम बैक नाज़रीन असां वरी हिकु दफ़ो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं अव्हांखे ख़बर आहे त असां हर हफ़्तो अव्हांजे लाइ महिनत कंदा आहियूं अव्हांजे लाइ सिलेक्शन कंदा आहियूं सुठियूं सिलेक्शनूं सुठियूं महिनतूं करे वरी असां पंहिंजे सेट ते जॾहिं पहुचंदा आहियूं त वरी जॾहिं असां प्रोग्राम शुरू कंदा आहियूं त कॾहिं कॾहिं वरी असांजी सिलेक्शन बि चेंज थी वेंदी आहे ईअं आहे असीं हमेशह कैंची हणंदा आहियूं असां सिलेक्शन हिकिड़ी करे ईंदा आहियूं पर हिते अची करे वरी असांजो जॾहिं मूड लॻी वेंदो आहे या वरी अहिड़ी का फरमाइश थी वेंदी आहे त असांजी सिलेक्शन उहा पोइ हिते थी वेंदी आहे जेका सिलेक्शन ज़हन में न हूंदी आहे उहा अॻियां अची वेंदी आहे एक्चुअली जॾहिं अदा मुस्तफ़ा मला जॾहिं काविश जा जेके रिपोर्टर आहिनि उन्हनि जी जॾहिं कॉल ईंदी आहे त तव्हां श्री राग में हाणे तव्हांजी नेक्स्ट छा हूंदी तव्हांजी सिलेक्शन त आउं हुनखे हमेशह चवंदी आहियां दादा ॾिसो जॾहिं असां सेट ते पहुचंदा आहियूं त असांजी सिलेक्शन में अमेंडमेंट थी वेंदी आहे जी हा ही कॾहिं शाइरी ते हूंदो आहे त कॾहिं लफ़्ज़नि या कॾहिं असां जुड़ी न सघंदो आहे माहौल त असीं इन करे सिलेक्शन चेंज करे छॾींदा आहियूं हा बिल्कुलु हाणे ॾिसो न हीअ जेके असांजा नाज़रीन आहिनि जॾहिं असांखे कॉल कंदा आहिनि जॾहिं पंहिंजा ॾुख सुख पंहिंजूं मोहबतूं असां सां वंडींदा आहिनि त असांखे केॾो न मज़ो ईंदो आहे केॾो न सुकून मिलंदो आहे नाज़रीन अव्हां हाणे बि असांखे कॉल करे सघो था पंहिंजा ॾुख सुख असांखे ॿुधाए सघो था अव्हां पंहिंजी फरमाइश करे सघो था छो त
त ही शो आहे ई अव्हां जो पंहिंजो, असां अव्हां जा पंहिंजा, ही शो अव्हां जो पंहिंजो। छो त असां जेका बि सिलेक्शन कंदा आहियूं उहा सिर्फ़ु अव्हां जे करे कंदा आहियूं, पर कॾहिं कॾहिं असां पंहिंजी सिलेक्शन अव्हां जे करे ई चेंज कंदा आहियूं। इहो बिल्कुलु क्रेडिट सही असांजो नाज़रीन न आहे। सो असांखे उमेदु आहे त जेका बि असां हींअर ताईं सिलेक्शन ॻाई आहे ऐं जेका बि असां सिलेक्शन पंहिंजी सोचे करे असां पंहिंजे सेट ते पहुता आहियूं, सो शुक्र आहे उहा तक़रीबन असांजी क़ाबिल क़बूल थी आहे। ऐं अव्हां ॻाल्हि कई कॉल जी, जी हा, त कॉल ते असां सां गॾु केरु मौजूदु आहे इहो अव्हां ॿुधाईंदव त केरु आहे। सरप्राइज़िंग कॉल आहे, तव्हां ॻाल्हायो, हलो कयो। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बाबा साईं या अली मदद। बाबा साईं मौला अली मदद। अदा ख़ालिद बिलाल साहब। अदा क्या हाल है तेरा? अदा में ठीक है, तुसां ॿुधाओ कुछ लॻे पियो, तबियत ठीक है अदा? सर अल्लाह ते करम सर अॻु जे त दिशण ला ॻाल्हाया न हिन सिंधी ॻाल्हायो आहे, पिछे तुसां सुञाणो आहे तुसां को। अच्छा मां चयो अदा कहिड़े हाल न ख़ुशि हो? अदा कहिड़े दे लख सां तुसां ॿुधायो तबियत कीअं है? दिशण ला ख़ुशि है? अदा आऊं बिल्कुलु ठीकु आहियां। अदा तुसां ख़ुशि हो? अदा तुसां ख़ुशि हो? अदी अल्लाह दे वॾे करम अदी तुसां बस सारी ॿोली ॻाल्हाईंदे वे के कोशिश पे करे ॾियूं। मैं कोशिश करंदी पियो कि तुसां जी ॿोली ॻाल्हां। अदी तमामु मिठड़ी ॿोली है देसी असांजी सराइकी दी तमामु सुरीली मिठड़ी ॿोली है। असांजी अपनी ॿोली आहे अदा सराइकी, असांजी अपने सूबे जी ॿोली आहे। सभु ॿोलियां अपड़ियनि जेके बि सिंध च ॻाल्हाए वञनि। माशाअल्लाह तुसां अॼु सिंध माता ता मान मथे किता है अजरक वाला वगा हिंदी अजरक पा तुसां त सही पे सिंध माता को तमामु मथे कसरे अल्लाह ताला तां खुश रखे। अदा हुन तुसां भरा दिया मोहब्बत आहिनि, असां ॻाल्हि करंदी पई। ओके एतिरी मूंखे अचे थी, हुन खां वधीक तवका न रखिजो। अदा बोली खुट गई क्या सही तुम्हारी बोली? हाँ खुट नहीं पींदी है, मेरे को नहीं आती है, की करा मेरे को आंदी ने, मेरी ज़बान खत्म हो गई है सराइकी। मना उता बन छोड़सी सराइकी के बन छोड़सी। अदा तुसां सराइकी च कुछ बुधा असां अदा तुसां को कोई शेर या कोई कलाम याद है तो बिस्मिल्लाह करे तुसां भी असांजे प्रोग्राम जो शामिल थी वञो। अदी बस में थोड़ा बुधना कदे करो घोट कदे मड़ मकाम में हाय वारी संदो कोट अडे अदबो केतरो। वाह 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 वाह, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अदा अल्लाह साईं तुसां को सलामत रखे, अल्लाह करे तुसां सदाई खुश हो मेरे भरा। अदा ही गानो जेको तव्हां ॿुधायो पिया न अदा सारे भरा वे बाबा हमेशा करूं अदी को वाला खुश करे थी। अदा सुधीर मीराली खे डेडिकेट कंदासीं, प्लस में ज़ुल्फ़कार खे असीं डेडिकेट कंदासीं, जिनसार खे कंदासीं, अदा फयाज़ खे कंदासीं, आसिफ छा था भाइयो आसिफ भाई के डेडिकेट कंदासीं, आमिर भाई सजी सिंध के अमानुल्लाह भाई, असांजो डायरेक्टर ज़मीर जी अदा जी सजी सिंध जे नाले आ जेका केतियन जी टीम आ जेको तव्हांजो ग्रुप आ सभिनी जे नाम। बिल्कुलु बिल्कुलु अदा बिल्कुलु तव्हां ॿुधायो असांखे, ॿुधाईंदव न कुझु? उन्हनि ॿुधायो शेर ॿुधायो। ॿुधाए छॾियो? जी हा। अदा जोड़ो जोड़ो अदा जोड़ा करो बिस्मिल्लाह। बस लाओ जोड़ा तुसां करो ठीक मेरा वाला है। ओके ओके अदा ओके, अल्लाह साईं तुसां खुश रखे। थैंक यू अदा, थैंक यू। महिरबानी अदा, तव्हां असांखे हेॾो परियां खां कॉल कई। एक्चुअली मूं सराइकी खे यादि पियो कयो त हाणे आईंदा मतिलबु ॿियो फर्दर मूंखे छा चवणु खपे, त तव्हां इन विच में शेर ॿुधाए छॾियो, मूंखे ख़बर ई न पई। अची वई आहे हा त हिकु फनकार कंहिं प्रोग्राम में वियो त उते जंहिं फरमाइश कयसि बाबा इहो मूंखे कलाम ॿुधाए, हुन चयो हा बाबा ठीकु आहे मां तव्हांखे ॿुधायां थो। जंहिं फरमाइश कई त उहो जॾहिं पोइ उते वञी वेठो त पंहिंजे ख़्यालनि में गुम थी वियो, ॿुधी वियो। उहो ॻाए पियो वेठो, जॾहिं ॻाए ॻाए जॾहिं कलाम ख़तमु थियो त हुनखे चई साईं ॻायो न, चई सॼो कलाम ॻायो बाक़ी तूं किथे वञे? माना मूंसां ईअं थियो न, तव्हां हाणे मोटी अचो पंहिंजे शो में, अलाए किथे हलिया वियो तव्हां? अच्छा सची ॿुधायो काॾे हलिया वियो? ऐं ॿुधायांव थी न, मूंखे हाणे सोचम पे जुमलनि जी बनावट पे कनि त हाणे आऊं छा चवां सराइकीअ में। जेसि ताईं मूं सोचो तेसि ताईं अदा शेर ॿुधाए लाइ केॾां ॻाल्हाया। हाणे सराइकी बि अव्हांखे मां सेखारींदुसि, छा था सम्झो? तव्हांखे अचे थी? ॾिसो मूं ॻाल्हायो न, अचे कीअं थी। माना तव्हां त माना छुपा रुस्तम आहियो न। ॾिसो न तव्हां, सराइकी तव्हांखे अचे थी, सिंधी त तव्हांजी ज़ुबान आहे, अल्हम्दुलिल्लाह। ऐं भला कोशिश करणु खपे। अदा असां सां बिलाल हो लाइन ख़ालिद बिलाल ते, अदा ख़ालिद बिलाल असां सां लाइन ते हुआ ऐं उन्हनि ॾाढी सुठी सराइकी मूंखे सेखारी। वाह वाह।
उन्हनि सेखारी वरी बि तव्हां माना मुंहिंजो ज़िक्र ऐं मुंहिंजी तारीफ़ नथा कयो तव्हां छा करियां दिलि के अरमा आंसू में बह गए न आसूं जी ॻाल्हि छो न त मूंखे कयो अदा सेखारी न ऐं तव्हांजो कीअं क्रेडिट तव्हांखे ॾियां जुमिला मूं तव्हांखे भई ॿुधाया अथव हीअं चओ त तव्हां वरी अदा ॾे हलिया विया। ॻाल्हि ॿुधो माफ़ बसि मां करे वञा वञो थो, बसि तव्हां मां वञा पंहिंजी थो, न हेॾे कयो मुंहुं करे थो विया मूंखे इंस्ट्रक्शन सॼी ओबी मां आयूं पहिरियों तव्हां अच्छा चलो मुंहिंजी पंहिंजी का कारीगिरी न हुई जेतिरी नाज़रीन मूंखे तव्हां हलाए ॾिसो था त मुंहिंजी का बि ॻाल्हि हिते नथी मञी वञे इंस्ट्रक्शन सॼी ओबी मां मूंखे हुयो त तव्हां हिन जे ईअं करे चयो। मां फ़िलहालु हेॾे मुंहुं करे थो विया जेसीं ताईं कलाम ॿुधाए वठनि असांखे आऊं तव्हांखे कलाम ॿुधायां थी छो त जे हिसाब सां मूं हीअ पंहिंजी पोशाक पाती आहे जी हा अकॉर्डिंग टू दिस ड्रेस ऐं चाहियां पई त पोइ मुंहिंजी जेकी शुरूआति आहे असांखे सिंधी गीत सां थी वञे वाह वाह आई मीन के क़ौमी गीत सां क़ौमी गीत सां वाह वाह सिंध समोरी सोन सिंध सजी सुरहान मौज भरियो महरान सदा वसे सिंध में ओ सिंधड़ी मुंहिंजी अमड़ तो साना तो शालन पाया सिंधड़ी मुंहिंजी जीजल ओ सिंधड़ी मुंहिंजी अमड़ ओ सिंधड़ी मुंहिंजी जीजल तो साना तो शालन भाया ना तो शालन भाया ना तो शालन भाया अला झोली चंड जुलाया साईं झोली चंड जुलाया है सिंधड़ी जल तो साना तो शालन भाया सिंधड़ी मुंहिंजी अमड़ तो साना तो शालन भाया किंझर ऐं कारूं झर जा सिंधूअ खे सुर सुणाया किंझर ऐं कारूं झर जा किंझर ऐं कारूं झर जा सिंधूअ खे सुर सुणाया ओ मिठड़ी तुंहिंजो कीर प्यारल मिठड़ी तुंहिंजो कीर प्यारल मुर्गी शाल मलाया सिंधड़ी मुंहिंजी जीजल तो साना तो शालन भाया ओ सिंधड़ी मुंहिंजी अमड़ तो साना तो शालन भाया शाहबतों में साहबतों में तो में सब कुछ बाया शाहबतों में साहबतों में ओ शाहबतों में साहबतों में तो में सब कुछ बाया ओ तुझी मिट्टी मंझ मिला जे तुझी मिट्टी ओ तुझी मिट्टी मंझ मिला जे एकर भाग भाया सिंधड़ी मुंहिंजी जीजल तो साना तो शालन भाया ओ सिंधड़ी मुंहिंजी अमड़ तो साना तो शालन भाया किंझर ऐं
रूझर जा सिंधु के सुर सुनाया रूझर ऐका रूझर जा झर ऐका रूझर जा सिंधु के सुर सुनाया ओ मिठड़ी तुझो खीर प्यारल मिठड़ी तुझो ओ मिठड़ी तुझो खीर प्यारल मुर्गी शान मनाया सिंधड़ी मुझी अम्बड़ तो साना तो शालन भा ओ सिंधड़ी मुझी जी जल तो साना तो शालन भाया ना तो शालन भाया ना तो शालन भाया अला झोलिया चंड जुलाया साईं झोलिया चंड जुलाया वे सिंधड़ी मुझी अम्बड़ तो साना तो शालन भाया सिंधड़ी मुझी जी जल तो साना तो शालन भाया। वाह वाह ज़बरदस्त। सिंधड़ी मुंहिंजी अमड़ तोसां नातो शाल निभाया। क्या इहा ई बात उमेद आहे। आहे असांजी। हाणे ॾिसो ही गुमशुदा शाइर आहिनि एक्चुअली मूं ॻाल्हाइण ते चाहियो हिन शाइर जी शाइरी जी बाबति पर शाइर जो नालो हिन में मेंशन न थियल आहे सो अलाह जे त केरु आहे पर जंहिं बि कयो आहे जंहिं बि शाइरी जी हिन बनावट कई असां ॾाढी उम्दा ऐं भरपूर कई आहे। ॾाढी सुहिणी भेटा ॾिनी आहे उन पंहिंजे लफ़्ज़नि में सिंधड़ी माता खे सो अलाह साईं हुनखे ख़ुशि रखंदो। हा। दुआऊं आहिनि हुन सां। बहरहाल अवां बि ॾाढो सुठो ॻायो। अच्छा ॾाढो सुठो ॻायो अवां। बेसिकली कीअं ॻायो आहे हिन गाने खे ख़बर आहे तव्हांखे? थोरो तव्हांखे मुंझायो न भला छा कयूं फन त करिणो आहे न न प्रोग्राम अॼु तव्हां मतिलबु सुठो मुंझायो आहे मूंखे। न पहिरीं आऊं अव्हां खां पुछां त पोइ तव्हांखे आऊं ॿ टे नाला ॿुधायां। अवां कंहिंखां ॿुधी लिखियो आहे? मैडम आबिदा परवीन मैडम ई ॻायो आहे। हा न बिल्कुलु। पोइ तव्हां माना भञी न सघिया हाणे मूं तव्हांखे ॿुधायो तव्हां हुनखे कैरी ऑन कयो। न मूंखे ख़बर हुई त मूं इहो पंहिंजो ॾिसण पिए चाहियो त अवां कंहिंखां ॿुधी लिखियो आहे। हिकिड़ो शेर हा जी जी हीअ जेके शाइरियूं आहिनि न हज़ार ई असांजा फ़नकार आहिनि जेके ॻाइनि था उहो ईअं थींदो आहे अवां कंहिंखां ॿुधो मूं वरी कंहिंखां ॿुधो ईअं थींदो आहे न। शेर आहे त हिन सिंधड़ीअ ख़ातिर जीअंदासीं हिन सिंधड़ीअ ख़ातिर मरंदासीं वाह। हिन सिंधड़ीअ ख़ातिर जीअंदासीं हिन सिंधड़ीअ ख़ातिर मरंदासीं सकरात जियां जे ज़हर मिलियो त बि खिलंदे खिलंदे पीअंदासीं त बि खिलंदे खिलंदे पीअंदासीं। सो हीअ मुंहिंजी धरती आहे अहिड़ी जेतिरी बि मोहबतुनि जो किसो कजे ओतिरो घटि आहे असां हर हिसाब सां माला माल आहियूं अल्हम्दुलिल्लाह। शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा लख एहसान आहिनि। हा ॾिसो न अवां जेको स्टार्टिंग में शेर पढ़ियो सिंध समूरी सोन सिंध सॼी सुरहान सिंध सॼी सुरान सो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह असांजी सिंध में सोन सुरान ऐं असां माला माल आहियूं। माला माल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई असांजी सिंध में लाल शहबाज़ असांजी सिंध में सचल सरमस्त असांजी सिंध में बैदिल बेकस असांजी सिंध में वरी उन्हनि खां हटी करे वरी अचूं त उस्ताद बुखारी असांजी सिंध में हाय हाय साईं अब्दुल गफ़ार तबसुम साहब असांजी सिंध में साईं शैनी लाल अली असांजी सिंध में साईं जिनसार अली असांजी सिंध में अदा मंज़ूर असांजी असीं फनकारनि जा त नाला खणूं न। ऐं ताजल बेवस साहब ताजल बेवस साहब। अच्छा मूंखे स्ट्राइक थिए पियो पॉसिबल आहे मैं बि त ही शाइरी आई थिंक ताजल बेवस साहब जिन जी मूंखे हिन जा ॿोल ॿुधाइनि पिया हा त उन्हनि जा पर माइट बि न बि हुजे सो हाणे अव्हां असांखे छा था ॿुधायो? ॻाल्हि थी आहे सिंध जी त आउं बि चाहियां पई त हिकिड़ो सिंध जो कलाम ॻायां। ठीकु आहे मुंहिंजी विश आहे त हिकिड़ो मूं ॻायो आहे त हिकिड़ो अव्हां ॻायो जेसि ताईं असांजी एक्चुअली मूंखे तॾहिं ख़ुशी वधीक थींदी आहे जॾहिं असांजो कॉलर असांजे साम्हूं हूंदो आहे। ओके सो आउं चाहियां पई त असांजे हिन प्रोग्राम में कॉल शामिलु कई वञे। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। राणी केरु ऐं किथां खां? हैदराबाद खां साइमा सैर थी ॻाल्हायां। साइमा सैर हैदराबाद खां जिन सार असां सां गॾु आहिनि ऐं हीअ असांजी भेण सिंगर आहे। मूं सही सुञातो? जी हा बिल्कुलु सुञातो। तव्हां ख़बर हूंदी सही सुञातो मूं? न ॿई आहियूं गॾु पर इंशाल्लाह अवां सही सुञातो आहे अधी खे। राणी कीअं आहियो तव्हां? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? तबियत सही आहे? ठीकु आहे शनीला तव्हां ॿुधायो कीअं आहियो? आऊं बिल्कुलु ठीकु आहियां। एक्चुअली मूंखे ख़ुशी थी आहे तव्हां असांजे हिन प्रोग्राम में शामिलु थिया आहियो। पहिरीं बि मां तव्हांजे प्रोग्राम में शामिलु थियमि वरी मुंहिंजो नसीब जी ॻाल्हि आहे वरी लॻी वई। ॾिसो न तव्हांजा भाग्य माशाल्लाह हूअं ई भला आहिनि ऐं इनशाला अॻियां बि कंदो। तव्हां असांखे छा था ॿुधायो हिन श्री राग में?
मां मैडम नूरजान जो सॉन्ग ॿुधाईंदमि। क्या बात है। गल सुण वे सजन दिया कंगना, चूंडी वध के ते कर मैनू तंगना, वेड़ कुट के न को के पड़वे, गल्ला मागी दिया मेरे नाल करे वे, गल सुण वे सजन दिया कंगना, रंगी गई या में माई दे रंग वे, टूट गईया जिवे टूट दिए वंग वे, दिल डूबदा सी अजे गया तरे वे, ओ गल्ला मागी दिया मेरे नाल करे वे, गल सुन वे सजन दिया कंगना। हेलो राणी ॾाढो सुठो बहितरीन तव्हां वंदा ॻायो आहे ॾाढो कलाम तव्हांखे। तव्हां जी माशाल्लाह ॾाढी सुठी आवाज़ आहे। अल्लाह साईं तव्हांखे अलाह बरकतूं ॾे। जिन सां तव्हां कुझु ॻाल्हाईंदव साईमा अदी अल्लाह से अवांखे सलामत रखे। ॾाढो सुहिणो आवाज़ आहे अवां जो ऐं ॾाढो बैकग्राउंड में ॿारनि जी म्यूज़िक वॼी अॼु मुंहिंजो नसीब मूंखे साथ नथो ॾे लॻी थो। हालात ईअं ॿुधाइनि पिया त तव्हांखे जो नसीब हिन टुकर ते साथ न ॾिनो आहे। कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे। का ॻाल्हि न आहे, असीं वरी कंहिं न कंहिं प्रोग्राम में साइमा खे शामिल कंदासीं। ऐं नंढड़नि जी आवाज़ आई पई, नंढड़नि ते यादगिरी आई आहे। तव्हांखे ख़बर आहे त असांजे हिन टीम जो जेको हिकिड़ो हिसो आहे ॾाढो मज़बूत हिसो आहे, ज़ुल्फ़कार कीबोर्ड प्ले कंदा असांजे हिन टीम जो मज़बूत हिसो आहे। उन्हनि खे नाज़रीन तव्हांखे ॿुधायां त माशाल्लाह हिननि जी उमिरि नंढड़ी आहे, अलाह हिननि खे हयाती ॾे। पाण जा नंढा ॿार आहिनि, हिननि खे राति पुटु ॼाओ आहे माशाल्लाह। तव्हां सभु मुबारक ॾेई छॾियो ऐं तव्हांखे असांजे हॉबी में सभु तव्हांखे मुबारकूं ॾियनि पिया ऐं असांजी तरफ़ खां बि अव्हांखे मुबारक हुजनि। अलाह साईं परवरदिगार तव्हांजे नंढड़े खे ज़िंदगी ॾे, हयाती ॾे माशाल्लाह। तव्हां ऐं तव्हां असांजी भाभी खे इलाही मुबारक हुजनि। तव्हां असांखे छा था ॿुधायो? सिंध जी ॻाल्हि कई हा खोल सिंध मुंहिंजी मुकाम में संतो बारियत अडे अदबो केतरो हो सिंधु मुजियमा सुहतो जियमथा छा लिखी
छा लिखा छा लिखी छा लिखा सिंध मुझी यमा सिंध मुझी यमा सुअतो जिया मथा छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा हिक कलम हिकड़ो मां हिक कलम हिकड़ो मां कीअं पूरो पवा छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा तुझे माण्हुनि खे सीने में साठियूं वता तुझे माण्हुनि खे तुझे माण्हुनि खे सीने में साठियूं वता तुझी लायुनि लयुनि खे बि चंदन चवा शाल तुझे पुख मां प्यो हर हर जमा शाल तुझे पुख मां प्यो हर हर जमा खीर तुझो पिया वेर तुझो वठा वीर तुझो वठा छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा हिन कंधीअ ते कुॾियो जो भगवान हिन कंधीअ ते हिन कंधीअ ते कुॾियो जो भगवान कहीं तजी जल जो जानी अखियुनि ठार हू जो बालक सुभाणे जो मेहमान हू जो बालक सुभाणे जो मेहमान उन जी ॿोलीअ ऐं लोलीअ सदके वञा मां त सदके वञा छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा बेवस भुखनि ते मणे मंड थी हुआ जा बेवस भुखनि ते मणे मंड थी अज भी चोटे असुर जो उथी जंड थी अज भी चोटे असुर जो उथी जंड थी जागर मुखीर में कदे खंड पई जागर मुखीर में पई कदे खंड थी उन सुहागिन खे मां कियां न सजदो कया कियां न सजदो कया छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा सिंध मुंहिंजी अमा
अंधमूं जियमा सुहतो जियम छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा। ज़बरदस्त ज़बरदस्त महिरबानी। कमाल जी शाइरी ताजल बेवस साईं जिन जी साहब जिन जी ऐं उनखां वधीक जेको अवां उनखे निभाउ कयो आहे सो के तारीफ़ खां घटि न आहे। ताजल बेवस साहब ॾाढी सुठी भेटा ॾिनी आहे सिंध धरतीअ खे ऐं लफ़्ज़ अल्हम्दुलिल्लाह में ॾिसो न केॾी त जानदार लफ़्ज़ जानदार लफ़्ज़ आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह मां ख़ुशि नसीब आहियां जो साईं ताजल बेवस साहब जिन जी पूरी फैमिली मूंसां प्यार कंदी आहे। माशाअल्लाह अलाह साईं उन्हनि खे सलामत रखे। स्पेशली साईं जन जो जेको भाउ आहे चाचा याकूब, उन्हनि जूं मोहबतूं मां इन करे न विसारींदुसि त जॾहिं बि मां कराची ईंदो आहियां ऐं जॾहिं बि मुंहिंजो सचल ॻोठ में वञणु थींदो आहे त चाचा याकूब खे कहिड़ी बि परेशानी हूंदी आहे त हू मुंहिंजे मिलण जे लाइ ज़रूरु ईंदा आहिनि। वाह वाह। अॼु त उन्हनि एॾी हिकिड़ी वॾी महिरबानी कई जो उन्हनि जो पुटु हॉस्पिटल में हुयो, अच्छा उन्हनि जी ऑपरेशन हुई। अलाह से उन्हनि चयो त बाबा मां अव्हांखे दुआ थो ॾियां, पंहिंजे पुट खे चयूं अलाह अव्हांखे ख़ुशि रखंदो, पर जिनसार आयल आहे मां इहो मौक़ो मिस न कंदुसि, मां उन ॾे ज़रूरु वेंदुसि। वाह वाह। इहे वॾियूं मोहबतूं आहिनि, वॾियूं इहो हुनजो प्यार आहे। अलाह साईं उन्हनि खे सलामत रखे ऐं साईं ताजल बेवस साहब केरु सॾाए। हा बिल्कुलु सही, लाजवाब। तव्हां यकीन कंदो जॾहिं शाइरी पढ़ी पिया ऐं उन में बिल्कुलु महू हुअसि, गुम हुअसि, ज़म थी वईसि हुन जी शाइरीअ में। असुर वेल जंड माना इहे अहिड़ी हुननि निशानदही कई आहे असांजे औरतुनि जी या हुननि जी ॿार जी जीअं मक़सदु हुननि तरबियत जे हवाले सां ॻाल्हि कई आहे, उभंग ॿार त मतिलबु हर हिसाब सां हुननि जी शाइरीअ में ॾाढो सॼो लुत्फ़ आहे। हा सॼो लुत्फ़ आहे हुन में ऐं हुन का ॻाल्हि छॾी न आहे। छो त हिकिड़ी मां अव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त शाइरी या कंपोज़िशन ही कॾहिं कॾहिं आमद थींदी आहे। कॾहिं कॾहिं इंसानु कलम खणी वेहंदो आहे, कहिड़ो बि शाइर हुजे, पर उन्हनि खां हिकु सिट बि न आहे लिखबी जेसिताईं हिकु आमद न थिए। ऐं आमद थियण सां ख़बर न पवंदी आहे अलाए किथां लफ़्ज़ अची वेंदा आहिनि। खीर तुंहिंजो पियां वीर तुंहिंजो थियां वेर तुंहिंजो वठां। अल्लाहु अकबर। कहिड़ो हिन वीर वेर ज़बर ज़ेर जी जेके हुननि रिप्रेज़ेंट कयो आहे सो तमामु माशाअल्लाह मूं वटि लफ़्ज़ न आहिनि। हर सिट में दुआ आहे हिननि जे। जी हा बिल्कुलु। ऐं ॾाढी सुहिणी भेट आहे असांजी सिंध धरतीअ खे। हा बिल्कुलु, हिन में को बि शक न आहे। वक़्तु थियो आहे साईअ जो। असां हमेशह वांगुरु चवंदी आहियां त आहे नंढड़ी साई पर कॾहिं कॾहिं वॾड़ी बि थी वेंदी आहे, का ॻाल्हि न आहे, बर्दाश्त कयो असांखे। असीं बसि हीअं वियासीं हीअं आयासीं। मुंहिंजा जानियड़ा मुंहिंजा जानियड़ा ओ किथे आई तूं, ओ किथे आई तूं, मुंहिंजा साथियड़ा ओ किथे आई तूं, किथे आई किथे आई तूं।
दिल जे ज़ख़्मन जूं दिल जे ज़ख़्मन जूं ओ कहिड़ियूं करियां मां पटियूं मुंहिंजा जानियड़ा ओ किथे आहीं तूं मुंहिंजा साथियड़ा ओ किथे आहीं तूं हिते बिलावल ही हिते बिलावल ही हो कंदो वते रड़ियूं मुंहिंजा जानियड़ा हो किथे आहीं तूं मुंहिंजा साथियड़ा हो किथे आहीं तूं मुंहिंजा जानियड़ा ओ किथे आहीं तूं ओ किथे आहीं तूं मुंहिंजा साथियड़ा ओ किथे आहीं तूं वाह वाह ॾाढो ख़ूबसूरत ऐं ॾाढो सुहिणो ॻायो आहे मां सुठी धुन आहे न धुन ॾाढी सुठी आहे कंपोज़िशन सुठी आहे Composition आज़ाद ॾाढी हिकिड़ी धुन आहे सुठी आहे ॾाढी ऐं अवां उनखे ॻायो बि ॾाढो सुठो आहे ऐं शाइरी बि नंढड़ी नंढड़ी आहे मासूम नंढड़ी, शाइरी हा, आहे पर सुठी शाइरी आहे बिलावल जो बिलावल साहब जिन जो नालो लिखियल आहे बिलावल ओठो मुंहिंजे ख़्याल बिलावल में। ओठो। उन्हनि जी शाइरी आहे ऐं भरपूर गीत आहे मूंखे मुंहिंजी विश हुई तव्हां इहा सिलेक्शन हिन श्री राग में कयां न ॾाढो सुठो कलाम आहे हा। ॾाढी सुठी कंपोज़िशन आहे ऐं ॾाढी सुठी सिलेक्शन आहे ऐं रिदम बि ॾाढो ज़बरदस्त आसिफ भाई तव्हां प्ले कयो आहे हिन गाने में वाह वाह सो तव्हां जसल हो जसल वासु भाई ॿियो तव्हांखे कुझु ॾेई नथा असीं सघूं ॾेई नथा बाक़ी सघूं जसल हो तव्हां असांजा जेके हथनि से बदियल असीं पैसा नथा ॾेई सघूं असीं इलाही सारो मिस कई पिया उस्ताद मंठा रखे छो त हू जॾहिं हूंदा आहिनि त असांजी बिल्कुलु बि दिलि दरिया हूंदी आहे पर उहे उन्हनि जे ड्यू टू मूड जीअं ॿुधायो त कुझु पर्सनल जी हा, बिल्कुलु। इशूज़ जे करे हू न अची सघिया आहिनि पर इनशाला कमिंग वीक में गॾु हूंदासीं इंशाल्लाह पर तव्हांखे कॾहिं डपु थियो आहे कॾहिं कंहिं शइ खां ॿुधायो थोरो डिॼंदा आहियो मतिलबु कंहिंखां लाइक को एनिमल हुजे को घर ते का माना जीअं चिची वग़ैरह हुजे या को बि एनिमल हुजे शींहुं हुजे माना चिची स्नेक हुजे अवां डिॼी सघो था पर असीं त डिॼूं था हूअं ई तव्हां डिॼंदा आहियो न मां न डिॼंदो आहियां सफ़ा बि न बिल्कुलु बि न वॾी ॻाल्हि आहे तमामु वॾी ॻाल्हि आहे तव्हां चिची खां नथा डिॼो ऐं बाय गॉड ऐं पहिरीं त ॿुधायां त चिची छा आहे ॿुधायां हिननि खे डिफाइन कयां त एक्चुअली असांजे हिन हैदराबाद साइड में चिची चवंदा आहिनि लिज़र्ड खे ऐं किरड़ी वरी तव्हांजी साइड हा अपर सिंध में वरी हिनखे किरड़ी चवंदा आहिनि त असीं अचो त ज़बान असांजी चिची ते हिरियल आहे सो जॾहिं बि असीं इहा किरड़ी ॾिसंदा आहियूं असांजे घर में त अल्हम्दुलिल्लाह जेके मर्द मायूं सभिनीनि जा पेर बेड ते हूंदा आहिनि पोइ सभु चवंदा आहिनि त मारे केरु चिचीअ खे अच्छा सफ़ाई आहे सची थी ॿुधायां मुंहिंजो नंढो भाउ काशी ऐं मुंहिंजो कामरान भाउ माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह कद उन्हनि जा मूंखां वॾा आहिनि इलाही सारा पर जॾहिं किरड़ी ईंदी आहे न पोइ रुॻो फ़ोन हूंदा आहिनि गेटमैन खे सॾींदा आहिनि बख्शन भाई जिते वियो हाज़िर थी वञो चिची असांजे घर में अची वई आहे मर्द मायूं माना सभु बेड ते हूंदा आहिनि केरु बि अहिड़ो शींहुं अल्हम्दुलिल्लाह असांजे घर में न आहे जेको थींदो आहे चिची न थींदो आहे कुझु माण्हू वाक़ई डिॼंदा आहिनि हूअं त माना असीं कतलब करे सघूं था असां तलवार खणी सघूं था बंदूक हलाए सघूं था पर चिची आई न त सम्झो त असांजा हथियार फिटा ॿेली पोइ असीं मिनतूं कंदा आहियूं त तूं हुन अच्छा मूंसां सम टाइम ईअं ई थींदो आहे राति जो टाइम हूंदो आहे ऐं सुती पई हूंदी आहियां त ज़ाहिर आहे चश्मो लथल हूंदो आहे सम टाइम ईअं थींदो आहे जीअं आउं ईंदी आहियां पाणी पीअणु ॿाहिरि ऐं मूंखे ख़बर न पवंदी आहे ऐं तव्हांखे बाय गॉड सही थी ॿुधायां हिकु दफ़े ईअं थियो राति जो टाइम हो ऐं पाणी पीअणु वईसि पियो आहे डिस्पेंसर में त सडनली मुंहिंजो भाउ निकितो त आउं बि कूलर जी तरफ़ वईसि डिस्पेंसर जी तरफ़ वईसि त मुंहिंजो भाउ जो बि दरवाज़ो खोलियो त उन्हनि चयो शैनी त मुंहिंजो जी अदा
त चयूं थोरो ॼा जो मुंहिंजो कमु आहे हुननि मूंखे हूअं ई पहिरीं घुरायो तयारु कयूं जीअं त आउं आयसि त आउं आराम सां जॾहिं आउं हुते आयसि त अदा चयो हिन पासे न वञी त चिची वेठी अथई किरड़ी वेठी अथई ऐं जो हाणे चिची वेठी आहे छा त माना पोइ इहो जेको आउं सम्झा पई त आउं नांग जे साम्हूं बेर करे सघां थी पर चिची ऐं लाल बेग खां मुंहिंजो गुज़ारो न थींदो न थींदो आहे कुझु माण्हू पर हूअं बि आर्टिस्ट त हूअं बि हिसाब दिलि थिए थो न असां दिलि हूंदो आहे सही सो इहे हूंदा नंढड़ा नंढड़ा फेर इंसान में हुअणु खपे पर असां त माना सफ़ा कम खां लथियल आहियूं असां गॾु ॾियूं था असीं क्लियर था चऊं माना इहे आहिनि असांजूं कचहरियूं इहे अवां कचहरियूं असीं कॉल ते वठंदासीं अॻियां हली तव्हां बि चओ माण्हुनि खे त तव्हां असां सां जल्दी जल्दी अचो जल्दी अचो ऐं हमेशह वांगुरु पंहिंजी फरमाइशूं कयो असांजे प्रोग्राम में शामिलु थियो असांखे बि ख़ुशी थींदी आहे गिला का कंहिंजी गिबत इहा न कजाओ का माईअ त भले का कंहिंजी गिला गिबत करे पर तव्हांजी का फरमाइश आहे त तव्हां सां वंडे सघो था पंहिंजी फरमाइश का बि पंहिंजी फरमाइश बिल्कुलु छो त आहिनि ई उन्हनि जी फरमाइशूं न असां कॾहिं कॾहिं ॾिसो आर्टिस्ट हिकिड़ी मां अॼु अदा सुधीर सां अॼु वेठो हुउसि मां त मूं सुबुह सां ई वेठे पियो मूं झुंगारियो ईअं हा ईअं वेठे पियो झुंगारियो कॾहिं कॾहिं कैफ़ियत जुड़ंदी आहे ॻाइण जी बिल्कुलु सही था चओ त मूं चयो ॾिसो असां कॾहिं कॾहिं वेंदा आहियूं शोज़ में त मूड न लॻंदो आहे उन्हनि जी फरमाइश ते ॻाईंदा आहियूं थींदो आहे पर वरी जॾहिं असांजो मूड लॻंदो आहे त वरी केरु असांखे ॿुधण वारो न हूंदी आहे न असांखे ॿुधण वारो ई केरु न हूंदो आहे अच्छा घर में बसि अकेला वेही पाण ई वेही ॻाईंदा आहियूं पाण ई वेही ॿुधंदा आहियूं वाह वाह इन जो वरी लुत्फ़ पंहिंजो आहे जेको तव्हां पाण ऑडियंस ऐं पाण सिंगर जी हा उन जो वरी पंहिंजो ईअं हुजणु खपे त कॾहिं कॾहिं इंसान पंहिंजे लाइ बि ॻाए हा जीअं मूं अव्हांखे ॿुधायो कुझु जेके असांजा शो पहिरीं थी विया त मूं हुननि में ॻाल्हि कई हुई त मां शाइरी ॾिसो मुंहिंजो कोई कमु न आहे शाइरी पर हिकिड़ी कैफ़ियत हूंदी आहे हिकिड़ी अहिड़ी फीलिंग्स हूंदी आहे या वरी इंसानु अहिड़े वक़्त मां गुज़रंदो आहे जेको जेके पंहिंजे दिलि जा उधमा हूंदा आहिनि जेके पंहिंजी दिलि जूं ॻाल्हियूं हूंदियूं पोइ उहो इंसानु शाइरी में जोड़े वठंदो आहे बिल्कुलु सही था चओ तव्हांजी बिल्कुलु सुठी सही ॻाल्हि आहे ऐं असां सां गॾु कॉल ते जेके असांजो KTN सुपर स्टार जेको थियो हो जिनसार जेको फस्ट सीज़न थियो हो हीअं त जेको सेकेंड थियो जेको फस्ट सीज़न थियो उन में 3rd पोज़ीशन होल्डर आहिनि ऐं उन्हनि ॾाढो ज़बरदस्त ॻायो हो उन करे उन्हनि खे 3rd पोज़ीशन मिली रफ़ीक मंगी असां सां गॾु कॉल ते आहिनि हलो अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम अस्सलाम अभी खुश आहियो अदा आऊं बिल्कुलु ख़ुशि आहियां अव्हां कीअं आहियो ठीकु आहियो मालिक अचरो करम तमामु ख़ूबसूरत लॻी रहियो माशाल्लाह तमामु बहुजन साहब अस्सलाम वालेकुम छा हाल आहे वालेकुम सलाम अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां अव्हां कीअं आहियो ख़ुशि आहियो भाऊ माशाल्लाह तव्हां ॾाढो असांजा फेवरेट बि आहियो ॾाढो सुठो ॻाईंदा आहियो अॼु तव्हांजो ॾाढो प्रोग्राम तमामु बहितरीनु प्रोग्राम पियो हले वॾियूं महिरबानियूं अदा लख थोरा अलाह साईं अव्हांखे सलामत रखे तो ॾाढी ख़ुशी थी अॼु मुंहिंजी कॉल बि लॻी वई घणनि टाइम खां मां ट्राए कंदो ईंदो हुउमि मुंहिंजी कॉल न लॻंदी हुई तो अॼु भागनि सां मुंहिंजी कॉल बि लॻी वई आहे तव्हां अदा यकीनन भागन वारा आहियो जे तव्हां 3rd पोज़ीशन माशाल्लाह KTN सुपर स्टार में तव्हां माणी आहे बसि सिखूं पिया में हलूं पिया जेको जहिड़ो हाल आहे कीअं सिस्टम हले थो पियो मालिक हिकिड़ो हिकदमि दुआ कयो असांखे ख़ुशि जो अदा आबाद जो तव्हां KTN सुपर स्टार में सुठनि जजनि जे आॾो तव्हां परफॉर्मिंग कई आहे हाणे असीं चाहियूं था तव्हां असांजे साम्हूं थोरो ॿ लाइनूं अगरि ॿुधायो त वाह वाह थी वेंदी सरतियों सजो सुन मता का मूसी हले पानी ना है पंध परे रुगी और पानी ना है पंध परे अग्ञा रुगी और मता का मरे तो पारा तो दे मुझे पुनः लखे जी लतीफ ओशल सुंद वसई सोना बारो चल बानी हो बानी बारो चल बानी हो बानी छोरी छद में छप
छपरियाला बारो चल बानी हो बानी बारो चल बानी है बानी छोरी छद में छपरियाला बारो चल बानी जी लती ओ शल संधव सही सोना। वाह 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 माशाल्लाह। हेलो। माशाल्लाह। ॾाढो सुठो अदा, तव्हां ॾाढो माशाल्लाह अदा, बहितरीन माशाल्लाह। कलाम दुआ ॻायो कजो, उस्ताद दुआ मोहम्मद कजो। यूसुफ जो, ऐं तव्हां हक़दार आहियो पोज़ीशन माणण जा। जी हा, माशाल्लाह, बिल्कुलु। कुर्ब तव्हांजी इलाही सारी महिरबानी, तव्हां असांजे श्री राग में शामिल थियो। शाह लतीफ़ जिन जो शेर पढ़ियूं त सरतियूं रुॻी सुञ मतां का मूसी हले, सरतियूं रुॻी सुञ मतां का मूसी हले, पाणी नाहे पंधु घणो अॻियां राओ रुॻी रुञ मतां का मरे उञ त ॾे पारा तो मुंहिंजे पिरीअ खे। वाह। सो लतीफ़ सरकार जी ही जेकी पीढ़ा जो जेको सफ़र रहियो आहे ससुई ऐं पुन जो, त उन्हनि बेमिसाल ॻायो आहे। वाह वाह जेकी सुभान अल्लाह। हुननि ॾोलावा ॾिठा आहिनि, जेके हुननि सबुरु कयो आहे, लतीफ़ साईं जा सभई बैत ॾाढा शानदार आहिनि, पर ससुई कुझु सवालो सुठो आहे। जी हा बिल्कुलु। ससुई आही सूर, जी हा, सूर जो नालो आहे जी बसि। जी जी जी, त हुन में हिकिड़ी पंहिंजी फीलिंग्स आहे ऐं हिकिड़ो पंहिंजो रंग आहे, आहे कमाल आहे, तमामु वॾी ॻाल्हि आहे। कमाल आहे, सुठी ॻाल्हि आहे। तव्हां हाणे असांखे अलाए जो कहिड़ो सुर था ॿुधायो? हा सुर त सुरई आहे, पर मुंहिंजी राग भला। मुंहिंजी पंहिंजी कंपोज़िशन आहे, अरे वाह वाह, ऐं शाइरी बि मुंहिंजी पंहिंजी आहे। शाइरी बि तव्हांजी पंहिंजी आहे, कंपोज़िशन बि तव्हांजी मुंहिंजी आहे। पंहिंजी आहे। अच्छा। हिकिड़ो वक़्तु बसि वाह, हुन में शाइरी ऐं कंपोज़िशन मूंखां जुड़ी वई। अच्छा, हालांकि इहे कम ॿई वॾा आहिनि, कंपोज़िशन करण बि ऐं शाइरी करण बि, इहे ॿई कम मूंखां वॾा आहिनि। हा, पर हिकिड़ो वक़्तु हूंदो आहे हिकिड़ो, त उनजे करे बसि वही अलाए शाइरी कीअं थी वई, अलाए कंपोज़िशन अलाए कीअं थी वई, पर मां पंहिंजे लाइ ॻायां थो अॼु, सो इनशाला मुंहिंजे नाज़रीन खे बि ज़रूरु पसंदि ईंदी। बिल्कुलु, असीं बेचैन आहियूं ॿुधण लाइ। लाचार थी पयो तूं धार थी वजिया, लाचार थी पयो ॾींहं राति आहे रोवण, ॾींहं राति आहे रोवण, ॼण ॿार थी पयो तूं धार थी वजिया, लाचार थी पयो। आहे हसीन ॾाढी बेशक मिली हयाती, आहे आहे हसीन ॾाढी बेशक मिली हयाती, तोखां सिवाय सुहिणी बेज़ार थी पयो, तोखां सिवाय सुहिणी बेज़ार थी पयो ॾींहं राति
बार थी पयो तूं धार थी वैया विख विख विछोड़ा ज़ारी तोरी हयात प्यारी विख विख विछोड़ा ज़ारी तोरी धरती थुरे थी मुखे धरती थुरे थी मुखे मां बार थी पयो तूं धार थी वैया सुखन जो तड़पी दुखान दुखन में ना है को पल सुखन जो तड़पी दुखान दुखन में दर्दन संदोही आलम दर्दन संदोही आलम जिन सार थी पयो तूं धार थी वैया लाचार थी पयो ॾींहं रात आहे रोवण ॾींहं रात रोवण जन बार थी पयो तूं धार थी पया स्पीचलेस थैंक यू ॾाढो सुठो कंपोज़ थियल आहे जी ऐं ओतिरी ई मज़बूत शाइरी अवां लिखी आहे सो तव्हां वाक़िफ़ जसल हो तव्हां पंहिंजे हिसाब सां तमामु वॾो कमु कयो आहे कंपोज़िशन करणु ऐं प्लस में उन्हनि खे तव्हां जेकी शाइरी सां जेको निभाउ कयो आहे कंपोज़िशन जे थ्रू उहो उम्दा आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह मूंखे यादि आहे त हीअ शाइरी ऐं कंपोज़िशन ईअं ई थी त बसि हिकिड़ो थल आमदा थियो ऐं मूं बसि ईअं धुन में पे झुंगारियो ॼण ईअं महसूसु पियो थिए त जीअं को मुंहिंजो पुराणो लिखियलु हुजे या कंपोज़िशन मुंहिंजी पुराणी थियलु हुजे ॾिसो न कॾहिं कॾहिं बसि हिकिड़ी वजत तारी थींदी आहे हिकिड़ी कैफ़ियत तारी थींदी आहे पोइ उन कैफ़ियत सां कॾहिं कॾहिं न थियण वारा कम थी वेंदा आहिनि कॾहिं कॾहिं न थियण वारा कम उन कैफ़ियत सां थी वेंदा आहिनि सो नंढड़ी कोशिशि ऐं मुंहिंजी दिलि चयो त मां ॻायां अच्छा तव्हां सुठो कयो तव्हां सिलेक्शन केसरी राग जी पंहिंजी कंपोज़िशन प्लस में पोइट्री इन खां पहिरीं बि तव्हां लिखंदा रहिया आहियो या इहो तव्हांजो फर्स्ट एक्सपीरियंस हो जी हा पहिरीं बि मूं लिखियो आहे पर हीअ वरी माना हिकिड़ो ॿियो रंग आहे उहे पहिरियों कचो रंग हो अच्छा जीअं थींदो आहे पर असल जेको मूं लिखणु पंहिंजो शुरू कयो आहे उहो इन शाइरीअ खां कयो आहे ज़बरदस्त कचो रंग माशाल्लाह पको रंग थी वियो हाणे अच्छा हीअ तूं धार थी वई आहे लाचार थी वियो आहे लाचार थी पियो हा
ॾींहं राति आहे रोअण ॼण ॿार थी पियो त पोइ ईअं तव्हां सेड ई तव्हां छो सिलेक्शन कई उन वक़्त में अगरि असीं जाती पायूं जेतिरो वक़्तु केतिरी पुराणी ॻाल्हि पिया तव्हां कयो बसि थोरी शायरी तव्हां कॾहिं लिखी आहे थोरी पुराणी आहे ऐं थोरो ई पास्ट आहे अच्छा असल में ॾिसो न इंसान शाइरी अंदर जो आवाज़ु आहे सही था चओ ठीकु आहे न बिल्कुलु त ज़ाहिरी आहे मुंहिंजे मन में ख़ुशी हूंदी त मां ख़ुशीअ जा लफ़्ज़ लिखंदुसि वरी जे मुंहिंजे अंदर में हिकिड़ी का ॿी अजीब कैफ़ियत आहे ऐं ॿी का अजीब फीलिंग्स आहे हा त मां उहो ई लिखंदुसि उहो लिखंदा जी तव्हां इंसाफ़ कयो आहे उन पंहिंजी कैफ़ियत सां छो त तव्हां उन कैफ़ियत में हुया हो ऐं तव्हां पोइ उहे तव्हांजी कैफ़ियत कलम में आई हा सो बहितरीनु तव्हां जस लहो सुठो कमु थियल आहे मां पहिरियों हुन खां मूं लिखियो नाहक ॾिठो मूं निर्मल चहिरो तुंहिंजो चिताए नाहक ॾिठो मूं निर्मल चहिरो तुंहिंजो चिताए वाह संगीन तुंहिंजी सींध जी ॾाढो विधो ॾकाए मूंखे आख़िरी मिसरो हुनजो यादि आहे जिनसार जोड़ तुंहिंजी जानिब जुतीअ जो नाहे वाह 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 जिनसार जोड़ तुंहिंजी जानिब जुतीअ जो नाहे सिक छो अलाए तुंहिंजी समय खे थी पई सताए वाह वाह सुनली ई कोशिशि आहे तमामु सुठो असल में मुंहिंजी जेका ज़िंदगी आहे उहा अदीबनि सां ॾाढी गुज़री रही आहे हा ख़ासि करे बाबा अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिबु मां हुनजो ज़िक्र करणु न विसारींदुसि इन जे करे त जॾहिं उमिरि सां मैच्योरिटी बि थींदी आहे जी हा ऐं सभु शइ थींदी आहे ऐं वरी कॾहिं कॾहिं जेका कैफ़ियत हूंदी आहे सुखनि जी ॾुखनि जी त उन सां निभाउ करण जे लाइ मैच्योर हुजणु ज़रूरी आहे त पोइ मुंहिंजे लिहाज़ा उमिरि जे हवाले सां पोइ मूंखे बाबा अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिबु हुजे या अदी माहीन हिसबाणी हुजे या अदी शबाना आलमाणी मोहरोजी आहे साईं राशिद मोराई साहिब जन जी शागिर्द आहे अदीब ॾाढी सुठी शाइर आहे त माना उन ॾुख में उन कैफ़ियत में माना उहे मूंसां गॾु रहिया ऐं जीअं कंहिं सॻे भाउ खे संभालबो आहे या सॻे पुट खे संभालबो आहे साईं अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिबु मूंखे ईअं संभालियो सो मां वॾो ख़ुशि नसीबु आहियां जो मूंखे सोहबत सुठनि माण्हुनि जी नसीब थी मां उन्हनि जे लाइक़ु कोन हुयुसि उन्हनि जी कचहरी में वेहण जे लाइक़ु कोन हुयुसि पर उन्हनि मूंखे लाइक़ु बणाए करे पंहिंजी कचहरी में विहारे करे ऐं 24 कलाक मूंसां टच में रही करे उन्हनि उन कैफ़ियत मां मूंखे ॿाहिरि कढियो बहरहाल उन्हनि जा वॾा थोरा आहिनि छो त भिटाई साईं जो शेर आहे दोस्त सॾाए सभु को जानी ज़बानी आहे आसानी कमु पवे त कल्ह पवे सो रिश्ता जेके हूंदा आहिनि त रिश्ता महसूसु करण जा हूंदा आहिनि बिल्कुलु सही जेके बि रिश्ता आहिनि न त उहे महसूसु करण जा हूंदा आहिनि त बसि पोइ अल्हम्दुलिल्लाह वक़्तु गुज़री वियो न अवां चयो त मक़सदु मुंहिंजी एतिरी औकात न आहे जे अवां उन्हनि जे आॾो वेठा न तव्हांजी औकात ॾाढी सुठी आहे तव्हांजी औकात आहे तॾहिं तव्हां उन्हनि शख़्सियात सां गॾु वेठा हो ऐं तव्हां डिज़र्विंग पर्सन आहियो छो त तव्हांजो कलम एॾो सुठो हिकिड़ो इस्तेमालु थियो आहे जेतिरी तव्हांजी उमिरि आहे उन जे हिसाब सां तव्हांजे कंधनि ते ज़िमेदारी ॾाढी सुठी तव्हां बख़ूबी निभाई आहे ऐं तव्हांखे आउं वाक़ई अप्रिसिएशन ॾींदसि त तव्हां सुठो लिखियो आहे ऐं कीप इट अप इन खे तव्हां कंटिन्यू कजो जारी रखिजो छो त सुठी कलम लिखणु ऐं आवाम ताईं सुठी शाइरी पहुचाइण बि हिकिड़ी इबादत आहे बिल्कुलु सो मूंखे इहा उमेदु आहे त तव्हां इहा इबादत भरपूर नमूने सां निभाईंदा इंशाअल्लाह मुंहिंजूं महिनतूं मां अॼु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणु चाहियां थो त बख़ुदा मां ख़ुदा खे हाज़िर नाज़िर सम्झी करे मां हिकु ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त हीअ जेके माण्हू मूंसां प्यारु कंदा आहिनि या जेके मूंखे सुरीलो चवंदा आहिनि या मूंखे सुठो आर्टिस्ट चवंदा आहिनि मूंखे ॾाढो अजीब लॻंदो आहे अच्छा ईअं छो जी हा उहो इन जे करे त मां सुठो आर्टिस्ट न आहियां मां ओतिरी महिनत न करे सघियो आहियां मूंखे इहो महसूसु थींदो आहे त बसि हीउ उन्हनि जो प्यारु आहे जॾहिं जंहिंजो जंहिंसां प्यारु हूंदो आहे न त पोइ हुनजा ऐब लिकी वेंदा आहिनि पोइ हीउ उन्हनि जो प्यारु आहे जंहिंजे करे हू मूंखे हेॾी इज़त ॾींदा आहिनि मूंखे हेॾो मान बख़्शींदा आहिनि मां उन्हनि जे प्यार जो थोराइतो आहियां ऐं मूंखे दुआ कयो त जेकी उन्हनि जूं उमेदूं आहिनि ऐं जेकी हू उमेदूं रखनि था जिनसार में त शल मां उहे निभाए सघां न तव्हांजो इहो वॾपण आहे जिनसार त रब्बुल आलमीन अव्हांखे हर उहा सुठी शइ ॾिनी आहे जंहिंजी हर इंसानु तपस्या कंदो आहे या विश कंदो आहे उहो मालिक तव्हांखे बिफोर ॾेई छॾियो आहे अता कयो आहे तव्हां वटि सुठो कलम आहे तव्हां वटि सुठी दिलि आहे तव्हांजी सोच सुठी आहे तव्हांजी माशाल्लाह सुठो ॻायो था त तव्हां इन डिज़र्व कयो पिया त
तॾहिं तव्हांखे मालिक ही सभु चीज़ूं ॾिनियूं आहिनि ऐं तव्हां जेकी शाइरी सींध वारी पढ़ी हुई जी 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 इन खे कंटिन्यू कजाओ इन खे कंटिन्यू कजाओ ॾाढी सुठी शाइरी आहे ऐं वधीक असीं इमोशनल नथा थियूं छो त असांखे ॾिसण वारनि जो ख़्यालु रखणु खपे सो अवां असां सां जुड़िया रहिजो केॾांहुं बि न वञो ऐं वक़्तु थियो आहे नंढड़ी साईअ जो ऐं बसि असीं हीअं वियासीं हीअं आयासीं वेलकम बैक नाज़रीन वेलकम बैक नाज़रीन नंढड़ी ऐं वॾड़ी साईअ खां पोइ वरी असां अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं तबसुम साहब जूं हिकिड़ियूं सिटूं मूंखे यादि अची वियूं मां लुछण वारो मज़ो तोखे छो ॾियां मां लुछण वारो मज़ो तोखे छो ॾियां ताण तड़पण जो नशो तोखे छो ॾियां तो विरहाए तांघ तबसुम खे ॾिनी तो विरहाए तांघ तबसुम खे ॾिनी मन इहो पंहिंजो हिसो तोखे छो ॾियां सो असां हर दफ़े कोशिशि कई आहे त कुझु सुखनि जूं ॻाल्हियूं हुजनि कुझु ॾुखनि जूं ॻाल्हियूं हुजनि छो त हर माण्हू ऐं हर माण्हू जी पंहिंजी सोच ऐं हर माण्हू जी वरी पंहिंजी कैफ़ियत आहे जी हा कंहिंजी कैफ़ियत आहे त अॼु मां ख़ुशी जो कलाम ॿुधां ऐं कंहिंजी कैफ़ियत आहे त अॼु वरी मां ॾुखनि जो कलाम ॿुधां सो मुंहिंजी दुआ आहे त अलाह साईं अव्हां सभिनी खे ॾुखनि खां बचाए अलाह करे अव्हांजो हर ॾींहुं सुठो ऐं ख़ुशीअ सां अव्हांजो ॾींहुं गुज़रे असां अव्हांजे लाइ हरदमि दुआ आहियूं अलाह साईं अव्हांखे ख़ुशि रखे ऐं उमेदु आहे त असांजो प्रोग्राम हीउ अव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो हूंदो पर अॼु मां हिकिड़ो अव्हां खां बि सुवालु कंदुसि जी जी छा अव्हांखे कॾहिं शौक़ु थियो त अॼु मां बि का शाइरी कयां या कॾहिं पाण का लिखिजी वई हुजे कॾहिं बि न कॾहिं बि न मूं कोशिशि कई आहे ऐं न ई कॾहिं पाण लिखिजी वई हुजे न कोशिशि कई आहे अच्छा शौक़ु आहे ॾिसो हीअ शाइरी लफ़्ज़नि जो हिकिड़ो गुलदस्तो आहे असीं ॻाल्हाए त सघूं था पर हुनखे मेंटेन करे डायरीअ में लिखी नथा सघूं सो लिहाज़ा इहो कमु मुंहिंजो न आहे शौक़ु न आहे न हा शौक़ु न आहे सही आहे शौक़ु सां थींदो आहे जी हा शौक़ु त मूंखे बि न हुयो पर लिखिजी वई इंसानु आहे कैफ़ियत थी वेंदी आहे तबसुम साहब चयो त हिकु दफ़ो लिखियो पको दिलि ते तुंहिंजो नाम वाह वाह तंहिं मथां मां कीअं लिखां ॿिए कंहिं जो नाम ग्रेट तबसुम साहब सो मोहबतूं ऐं प्यार ऐं दुनिया जा ॾुख ॾोलावा सभु शइ कराईंदा आहिनि कॾहिं कॾहिं न करण वारो कमु बि इंसान खे करे थो वठिजे बिल्कुलु जीअं हींअर असां आऊं तव्हांखे सॉरी इंटरप्ट कंदसि असां सां गॾु कॉल ते असांजी भेण अलाह जे किथां खां आहे ऐं केरु पई ॻाल्हाए ॾिसूं त केरु आहे हलो हेलो हेलो अस्सलाम वालेकुम अदी केरु किथां खां जी अदी केरु किथां खां पिया ॻाल्हायो छा नालो पंहिंजो प्लीज़ ज़हरा पिया ॻाल्हायो मेहरापुर खां फ़हमीदा भाभी त न पिया ॻाल्हायो मूंखे स्ट्राइक थियो त मुंहिंजो भाभी फ़हमीदा आहे भाभी तव्हां ख़ुशि आहियो ठीकु आहियो आऊं बिल्कुलु ठीकु आहियां एक्चुअली जिनसार मेहरापुर में मुंहिंजी हिकिड़ी ई असांजी भाभी आहे हूअं त मेहरापुर में मुंहिंजो वञणु न थियो हिकु दफ़ा आऊं नंढड़े हूंदे वईसि मुंहिंजो शो थियो पर भाभी ॾाढी त मक़सदु स्माइल ॾाढी सुठी आहे भाभी जी ऐं जॾहिं बि ॾिसंदी आहियां डीपी ॾिसंदी आहियां स्पेशली व्हाट्सएप ते त हमेशह खिलंदड़ जहिड़ो हूंदो जी जी भाभी हेलो जी जी तव्हां कुझु तारीफ़ कई हुई मुंहिंजे लाइ शायदि भाभी बसि अॼु सोचियो त मूं अॼां थोरो सिंधी ड्रेस पाए अचां न इन करे मूं तव्हांखे सुठी बि लॻां ऐं ॿियो छा चवणु चाहींदव असांजे प्रोग्राम में श्री राग में का फरमाइश मूंखां या जिनसार खां मां कल्ह बि तव्हांजो प्रोग्राम ॾिठमि पर तव्हांजी लॻे नथी ॾाढी ॾाढी सुठी लाइन थी मिले तव्हांजी अॼु वॾे मिस्टेक सां मिली आहे अच्छा मां फरमाइश करणु चाहियां थी टेस्ट करण जो कोई सॉन्ग को सुठो ॿुधायो ऐं तव्हां दिलफार खे बि चवां थी उनखे बि सलाम चवां थी बिल्कुलु भाभी तव्हांजी फरमाइश ऐं जिनसार ॿुधाईंदी हलां क्लियरली त अदा जेकी फ़हमीदा भाभी आहे सा वाइफ आहिनि अदा फैज़ सियाल जिन जी अदा फैज़ सियाल ॾाढो बहितरीनु शाइर आहे
ऐं लाजवाब इंसान आहे ऐं नियतन बिल्कुलु साफ़ आहे ऐं अल्लाह ताला हुनखे हर ख़ूबीअ सां मालामाल कयो आहे ऐं मूं उन्हनि जी जेको मुंहिंजो गानो मूं उन्हनि जो ॻायो 2 गाना ॻाया आहिनि अदा सियाल जा अदा फैज़ सियाल जा हिकिड़ो त अरबिक जेको अदा नजफ़ ठाहियो हो ऐं हिकिड़ो ड्यूट हो जेको अदा मक़बूल सां मूं ॻायो सुठो शाइर आहे जी भाभी आऊं ई चाहियां पई त सुठा शाइर आहिनि सुठा इंसान आहिनि ऐं हुनखे सुठी सुठी ज़ाल मिली आहे त सुठो त थियणो पवंदो न हलो ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी फरमाइश जिन सां तव्हां ॻाल्हायो जी जी अदी कहिड़ो सॉन्ग ॿुधायूं ठीकु आहे असीं को बि अदा फैज़ जो गानो तव्हांखे असीं ॿुधायूं था बिल्कुलु अदा ॻाल्हायो अदा खे ॾियो अदी अस्सलाम वालेकुम अदी मां बिल्कुलु ठीकु आहियां अवां कीअं आहियो ख़ुशि आहियो अदी अलाह सां जी अदी न अदी अदा फैज़ ख़्याल असांजे दिलनि में आहे ऐं हमेशह रहंदो अलाह न करे जो उन्हनि खे असां विसारियूं अदी जी जी अदी जी बिल्कुलु असां जी अदी आवाज़ फ्लोर ते सही न पियो पहुचे पर तव्हां जेकी फरमाइश कई आहे अदा फैज़ सियाल जी शाइरीअ जी असीं अव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं इंशाअल्लाह तव्हांजी महिरबानी तव्हां असांखे कॉल कई एॾो परियां खां मेहराबपुर खां सुठो शहर आहे सुठो शहर बिल्कुलु ऐं अदा फैज़ ख़्याल ॾाढो सुठो ऐं सुहिणो शाइर आहे हा ऐं इंशाअल्लाह नेक्स्ट वीक मां अदा जो गज़ल ज़रूरु ॻाईंदुसि आऊं बि नेक्स्ट वीक ॻाईंदुसि हिकिड़ो मूं अदा जो ॻायो आहे त मूंखे तूं सुहिणा वणी वियो आहीं मूंखे तूं सुहिणा वणी वियो आहीं ओ दिलबर 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 दिल खणी वियो आहीं इहो मूं ॻायो आहे अदा जो ऐं ॾाढो मक़बूल बि वियो मुंहिंजो अरबिक ट्रैक ठहियलु आहे पर नेक्स्ट में आउं तव्हांखे ॿुधाईंदसि शाइरी रथ करे नेक्स्ट में इंशाअल्लाह हींअर आउं ॿुधायां कलाम हा तव्हां ॿुधायो कलाम ठीकु आहे आउं तव्हांखे ॿुधायां थी मैडम नूर जहां जो हिकिड़ो गज़ल ॿुधायां थी उहो मुंहिंजे दिलि जे काफ़ी वेझो आहे उहो गज़ल ऐं नंढड़ी कोशिशि आहे माशाअल्लाह वाह वाह अलाह कंदुसि त हिकिड़ी पार थी वेंदुसि हली इंशाअल्लाह तव्हांजो साथ हूंदो त क्या बात हा बिल्कुलु नियते भर न जाए कहीं नियते शौक भर न जाए कहीं तू भी दिल से उतर तुझको देर के बाद आज देखा है तुझको देर के बाद आज का दिन गुजर न जा गुजर न जाए कहीं तू भी
बिखर न जाए कहीं। उदास लोगों से उदास लोगों से हुस्न तेरा बिखर न जाए कहीं। हुस्न तेरा बिखर न जाए कहीं। तू भी दिल से उतर न जाए कहीं। नियत शौक भर न जाए कहीं। आरज़ू है कि तू यहाँ आए। आरज़ू है कि तू यहाँ आए और फिर भर न जाए कहीं। और फिर भर न जाए कहीं। तू भी दिल से उतर न जाए कहीं। नियत शौक भर न जाए कहीं। तू भी दिल से उतर न जाए कहीं। नियत शौक भर न जाए कहीं। वाह वाह ज़बरदस्त कहिड़ी न सुठी पोइट्री आहे। आरज़ू है कि तू यहाँ आए और फिर और उम्र भर फिर न उम्र जाए भर कहीं। न जाए कहीं। वाह अच्छा वाह। ये नासिर काज़मी साहब जिन जी ही गज़ल आहे त आओ कुछ देर नासिर हा नासिर साहब जिन जो त आओ कुछ देर रो ही ले नासिर। आओ कुछ देर रो ही ले नासिर फिर ये दरिया उतर न उतर न जाए जाए कहीं। हाय हाय वाह वाह। नासिर कमाल जी शाइरन माशाल्लाह। ऐं नासिर काज़मी साहब जिन तव्हां बि ॾाढो सुठो निभाउ कयो गज़ल सां। ऐं मूंखे सची पुछो त ॾाढो मज़ो अची वियो। मूंखे बि ॾाढो मज़ो पियो आयो छो त ऑर्केस्ट्रा ॾाढी लाजवाब आहे सुठी आहे ऐं उमेदु आहे त जेके मुंहिंजा ॾिसण वारा जेके मुंहिंजा हाज़रीन आहिनि उन्हनि खे बि हीअ गज़ल वणी हूंदी। असां सां गॾु जिन सार कॉल ते केरु आहे मौजूदु। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु किथां खां? आऊं डॉक्टर तहज़ीब जी भेण थी ॻाल्हायां हैदराबाद खां। डॉक्टर तहज़ीब जी भेण हैदराबाद खां। जी छा हाल आहे रानी?
ठीकु आहियो? आऊं बिल्कुलु ठीकु आहियां राणी, तव्हां ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? तव्हांजो नालो? अलाह जो शुक्र आहे, ठीकु ठाक मज़े में। तव्हांजो नालो छा आहे राणी? हसीबा। हसीबा। हा तव्हांजी सभिनी खां वधीक फेमस फैन जी भेण। हा हा बिल्कुलु 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 डॉक्टर तहज़ीब इलाही सुठी छोकिरी पूरे आहे। घर जा जेके न मतिलबु इलाही सुठा। आऊं राणी थोरा ई थिया तव्हां असांजे हिन प्रोग्राम में शामिलु थिया आहियो असां सां। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। अदा केरु पिया ॻाल्हायो? तव्हांजो नालो? हेलो अदा तव्हां केरु पिया ॻाल्हायो? तव्हांजो नालो? हेलो हेलो तव्हांजो आवाज़ अचे पियो? हेलो अदी डॉक्टर तहज़ीब जी भेण हुई, उनजी कॉल हुई सा डिस्कनेक्ट थी वई हली, पर हाणे नेक्स्ट वरी इंशाल्लाह असीं प्रोग्राम में शामिलु कंदासीं। ॾिसो माण्हुनि खे कीअं ख़बर थी पइजी वञे त असीं लाइव कयूं पिया प्रोग्राम। असीं लाइव कयूं पिया। इहे मोहबतूं आहिनि, माण्हू वक़्तु कढी ॾिसनि था असांखे। 9 to 11 मतिलबु ॾिसो न मोहबत जे करे पंहिंजो हिन वक़्तु हिन दौर में टाइम कढणु ॾाढो ॾुखियो आहे, तमामु ॾुखी ॻाल्हि आहे, तमामु ॾुखी ॻाल्हि आहे। पर इहे हुननि जूं मोहबतूं पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजो शो ॾिसनि पिया, असांखे कॉल कनि पिया, पंहिंजी फरमाइशूं कनि पिया, पाण बि प्रोग्राम में शामिलु थियनि पिया ऐं असांखे बि पाण सां गॾु शामिलु कनि पिया, शामिलु रखनि पिया पंहिंजी कचहरी में। इहो असांजी कामयाबी आहे जिन सां असांजे हिन प्रोग्राम जी कामयाबी आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजो जेको इहो सफ़रु आहे श्री राग जो सो रवां ऐं दवां रहंदो पाण सां गॾु इंशाल्लाह। ऐं वक़्तु यकीनन इलाही तेज़ी सां गुज़रंदो थो वञे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे 9 लॻे असीं आयासीं ऐं हाणे 11 थी विया आहिनि। सो मोकिलाणी जो वक़्तु बि अची वेझो थियो आहे असांजे। ऐं दिलि सची पुछो त सफ़ा बि नथी चए त अवां सभिनीनि खां मोकिलाणी कयां, पर छो त वक़्तु आहे उहो कंहिंजो बि न हूंदो आहे, न बादशाह जो हूंदो आहे, न फ़क़ीर जो हूंदो आहे, न अमीर जो हूंदो आहे, न ग़रीब जो हूंदो आहे। ऐं तव्हां जिते बि हुजो, ख़ुशि हुजो, जुड़िया हुजो, आबाद हुजो। असीं हिन प्रोग्राम जो आख़िरी कलाम जिन सां असीं अव्हां जे वाता ॿुधंदासीं, पर तव्हांजे कलाम खां पहिरीं असीं अव्हां सां मोकिलाणी कंदासीं। ऐं इनशाला असीं नेक्स्ट जेको कमिंग जेको असांजो वेडनेसडे ईंदो तव्हां सां मुलाक़ात थींदी, तॾहिं कंहिं सुठी सिलेक्शन सां गॾु ऐं कंहिं सुठी कलेक्शन सां गॾु। तेसिताईं तव्हां असांजो कजो इंतज़ारु। ओवर टू यू। ओके, तमामु ख़ूबसूरत गज़ल आहे, मुंहिंजो बाबा साईं आहे मीर ग़ुलाम अकबर ख़ान बिजारानी साहब। वाह वाह ज़बरदस्त। उन्हनि खे मां न विसारींदुसि। तमामु शफ़ीक़ इंसान आहिनि, बिल्कुलु बिल्कुलु तमामु शफ़ीक़ इंसान आहिनि। मुझी जिंदगी तो मुझी बंदगी तो मुझी जिंदगी तो
मुझी जिंदगी तो सा मुझी बंदगी तो सा मुझी हर खुशिया तो सा मुझी दिल लगिया तो सा तोखे मार सारा दिल इहो नारी मुझे वस में गवनी रे सानी पानी सा पानी पसा तोखे मार विसारा दिल बने इहो नारी मुझे वस में मुझी दिल तनाई मुझी दिल तनाई मुवट हरदम रहिया तो मुझी जिंदगी तो सा मुझी बंदगी तो सा सोचने में तू आई धड़कन में तू सोचने में तू आई धड़कन में तू आई ख्वाबन में भी आई ख्वाबन में भी आई तू दिल भैया तो सा मुझे सतायाद पई सताए नैनन में निंद्रन पद मब गमनि निदानि पद सदनि धनि धनि निदानि त पद पद म पप म म गम गम करे करे त गम धनि त गम धनि त सताया गपनि रे सानी पनि पग पग जर जर गपनि रे सा गपनि रे सा गपनि रे सा सताया पई सताए नैनन में निंद्रना छे अच्छी मिल तू जल्दी दिल पर इहा गाल कैया तो सा मुझी जिंदगी तो सा मुझी जिंदगी तो सा मुझी बंदगी तो सा मुझी बंदगी तो सा